मां हिकड़ी अजीब गाल बुधाया त अमेरिका में जेतरो इस्लाम हिन वक्त में फैलजे तो जेतरा नवा मुस्लिम अमेरिका में थिंदा उतरा कंहिं मुल्क में कोन था थियनि। जे असां मुसलमाननि जे टपड़ खे ॾिसनि मुसलमाननि जे हालात खे ॾिसनि असांजे फिरकारनि खे ॾिसनि त कलमो कोन पढ़नि पर महबूब जी हक़ानियत खे क़ुरान जी हक़ानियत खे हुज़ूर जे शरीयत जे अजाइब इसरार खे ॾिसनि था। जेतिरा अमेरिका में हींअर मुसलमान था थियनि एतिरा कंहिं मुल्क में नथा थियनि। काबे को मिल गए पास वहां बुत खाने से यो दस्तूर आ। जे चंगेज जे लश्कर मुसलमानन के कत्ल कयो 22 लख मुसलमान जे चंगेज खान माराया हुया मुसलमान बगदाद शरीफ जो गलियूं मुसलमानन जे रक्त में उगाड़ियूं थी वही हलियूं जे बरसातुन में मींह जो पानी गलियुन में वहंदो आ ये बगदाद जे खिचुन में मानुन जो रक्त वही हलियो। चंगेज खान ऐं हलाकू खान एतिरो मुसलमानन के ताज़ न कयो। वरी खुदा जी कुदरत उन हलाकू जो पोटो मुसलमान थियो जंहिं वरी उन साॻे जाइ ते जंहिं चंगेज़ी लश्कर ज़ुल्म कया वरी उन्हनि ई उन जो दिफ़ा कयो। केड़ी खबर सुभाणे अमेरिका जे मथा मुस्तफा करीम जो साओ झंडो फड़काए जे हाणे सभिनी ते लानत अमेरिका वारनि ते लानत इहा का फज़ीलत त कोन्हे न। जे माण्हू ग़लत कमु कयो उन ग़लत खे ग़लत चओ न। सभिनी तव्हांजो ॾोह न कयो उते मुस्लमान आहिनि ऐं जिते 40 मुस्लमान रहंदा आहिनि त उते हिकिड़ो अलाह जो बरगुज़ीदा बानो हूंदो आहे। जिते लखे मुसलमान रहन था तो उते उन्हनि में जरूर के वली के साले के बुजुर्ग हूंदा। लानत विझण वारो फैशन कढो पंहिंजी ज़बान में जा। लानत विझण का मामूली शइ न आहे। लानत जो हक़दार उहो आहे जेको अल्लाह खे ईज़ाए थो अल्लाह जे रसूल खे ईज़ाए थो। हाँ जेको अल्लाह खे ईज़ा पहुचाए अल्लाह जे रसूल खे ईज़ा पहुचाए उन ते अल्लाह जी लानत आहे। हाँ ऐं दुनिया में बिलानत आखिरत में बिलानत ऐं अॻिते रब फरमायो वअदलहुम अज़ाबम मुहीना उन्हनि जे लाइ वॾो ख़्वारी वारो ज़िल्लत ऐं रुसवाई वारो अज़ाब रब ठाहे छॾियो। अद तयार करे छॾियो ठाहे छॾियो। देर कोन्हे का जेकॾहिं हिते बची विया पर हुते ख़ुदा जे दमर ऐं कहर ऐं अज़ाब मुहीन खां न बची सघंदा। ॻाल्हि सम्झो था मुंहिंजा दोस्तो। ॿी जाइ रब फरमाए वल्लज़ीन युज़ून रसूल अल्लाह लहुम अज़ाबुन अलीम उहे माण्हू जेके रसूल अल्लाह खे ईज़ाइन था उन्हनि जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब दर्दनाक अज़ाब जेके अल्लाह खे ईज़ाइन था अल्लाह जे हबीब खे ईज़ाइन था रसूल करीम जी ज़ात बाबरकात खे ईज़ाइन था उन्हनि जे लाइ वॾो दर्दनाक ऐं ख़्वारी वारो अज़ाब रब ठाहे छॾियो। मुंहिंजा दोस्तो त जेकी अल्लाह जा नबी आहिनि उहे मासूम आहिनि। छा ॻाल्हायो अल्लाह जा नबी मासूम आहिनि। नबीअनि खे रब असमत यानी उहे गुनाहनि खां पाक आहिनि ऐबनि खां पाक आहिनि नुक्स खां पाक आहिनि। जेकॾहिं को माण्हू कंहिं नबीअ में नुक्स कढे कंहिं नबीअ में ऐब कढे त इहो माण्हू ॼण उन नबीअ खे ईज़ाए थो। फिके अकबर जे अंदर असांजे इमाम आज़म अबू हनीफा साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो आहे त अल अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम कुल्लुहुम मुनज़्ज़हून अन सगाइर वल कबाइर वल कुफ्र वल कबाइर। सब नबी हर किस्म जे सगीरन कबीरन गुनाहन खां पाक हर नुक्स खां ऐब खां कमी खां कजी खां नबीअ पाक है। नबीअ चओ त नबीअ पाक है। हाणे जेकॾहिं को माण्हू नबीअ जे शान में इहानत जा लफ़्ज़ ॻाल्हाए या फिल्म ठाहे या खाको ठाहे कंहिं बि नबीअ जे लाइ चवे त हीउ नबी अहिड़ो हो यानी अहिड़ी ॻाल्हि जेका उन जे शान जे लाइक़ु न आहे उहा करे त इहा गुस्ताखी जे ज़ुमरे में थी अचे। ऐं जेको रसूल जी गुस्ताखी करे उन जे लाइ ॿुधो त इस्लाम में सज़ा छा आहे। गुस्ताखी रसूल जी सज़ा छा आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला जल शानहू उन माण्हू जे लाइ
छा अज़ाब ठाहियो आहे असैफुल मसलूल जे अंदर हज़रत इमाम सुबकी रहमतुल्लाह अलैह हज़रत मौला अली शेर खुदा खां रिवायत आहे। नचे सुभान अल्लाह। रावी केरा फाते खैबर नबी जो बिरादर असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रिवायत फरमाए मन सब नबियन फक्तुलूहु जेको कंहिं नबी खे गार ॾे उनखे उफट मारियोस। वमन सब असहाबी फद्रिबू जेको माण्हू हुजूर जे के असहाबी के गार जे त उनखे कोड़ा हणो। जेको हजरत सैयदना अबू हुरैरा के गालाए हजरत अनस के गालाए हजरत सैयदना अमीर माविया के गालाए जेको हुजूर जे सहाबी हजरत मुगीरा बिन शोबा के गालाए जेको कंहिं बि सहाबी के गालाए मौला अली सोनो हैदर करार तो फरमाए त मदीने वारे साईं फरमायो त जेको असहाबी के गार जे उन्हें के कोड़ा हणो सजा ॾियो पर जेको नबीअ खे गार जे उन्हें जी सजा है उन्हें के उफट मारे छॾियो। वाह मौला अली जी ॻाल्हि क़बूल आहे क़बूल आहे। हाँ ऐं ॿी हदीस आहे बल्कि इमाम शामी जेको असांजे फ़िक़्ह हनफी जो मोतबिर किताब है शामी उन जे अंदर रद्दुल मुहतार जे अंदर लिखे थो त जेको मुसलमान सदाए सब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औ कज़बहु औ आबहु औ तनक्कसहु नबी के गार जे या नबी जी तकज़ीब करे नबी जी कंहिं ॻाल्हि खे कूड़ो चवे या नबीअ में को ऐब कढे या उन जे शान खे घटाए फ़क़त कफ़र बिल्लाह उन जहिड़ो अल्लाह सां कुफ्र कयो। जेको नबी के गार जे उन जे शान में गुस्ताखाना लफ्ज़ ॻाल्हाए उन जहिड़ो के कुफ्र कयो। व बानत मिनो इमरातहू उन जी ज़ाल खे तलाक अची वेंदी उन जे ज़ाल खे तलाक अची वेंदी ऐं जेकॾहिं तौबह नथो करे त उनखे उफट मारियो वेंदो। इहो इमाम अबू हनीफे जो मज़हब आहे। इन तरह सां इमाम अहमद बिन हंबल जे मज़हब में इमाम शाफई जे मज़हब में इमाम मालिक साईं जे मज़हब में चैनी मज़हबन में जेको गुस्ताखे रसूल आहे मदीने वारे साईं जे शान में गुस्ताखी करण वारो आहे उन जी सज़ा उफट मारो। अब ॻाल्हि सम्झो था। हाँ हाणे अचो त मौला अली जे बचड़े सुहिणे इमाम जाफर सादिक जी रिवायत ॿुधाया। हाँ जाफरी त असां आहियूं न असां इमाम जाफर सादिक जे मञण वारा आहियूं न। मुंहिंजा दोस्तो सैयदना इमाम जाफर सादिक असां नक्शबंदियुनि जो पीर बि आहे असांजो मुर्शिद बि आहे। असांजे सिलसिले आलिया नक्शबंदीअ में असांजे सिलसिले मशाइख में हजरत सैयदना इमाम जाफर सादिक असांजे मशाइखन मां मुर्शिदन में जा हजरत सैयदना इमाम जाफर सादिक सुने फतावा हिंदिया जे अंदर इहा रिवायत आंदी आहे त हजरत इमाम जाफर सादिक खां पुछो वियो त जेको माण्हू नबीअनि ॾे का फहश ॻाल्हि मंसूब करे पैगंबरनि ॾे का बि बुरी ॻाल्हि मंसूब करे त उन जी सज़ा छा आहे त हज़रत सैयदना इमाम जाफर सादिक फरमायो त जेको माण्हू चवे त मासियत कुफर आहे ऐं नबीअ जे नाले चए त उन मासियत कई त उन माण्हू नबीअ खे ॼण के गार ॾिनी ऐं नबीअ खे गार ॾियण वारे जी सज़ा उनखे उफट मारी। नबीअ जे के गार ॾियण वारे जी सज़ा कुफर आहे। जीअं काब बिन अशरफ नाले हिकिड़ो यहूदी हुयो गुस्ताखे रसूल हुयो हबीबन फरमाया त केरु आहे जेको हिनखे मारे ईंदो। सही बुखारी की बाबुर रहन जे अंदर हदीस थी अचे असां बि चयो मुंहिंजा सोना नबी मूंखे मोकिलिजे त सिरकलम कयांसि। हबीबन फरमायो वञ ओ मथों कोट हुजे किलो हुजे उन कुंगरनि को चढ़ी आयो एॾो चौकीदार पहरेदार बीठा हुजन पर इश्क वारा किथे मुड़ंदा। हाँ इश्क वारा किथे मुड़ंदा।
ॾिसजे त वरी इन्हनि गुस्ताखनि जो हशर छा थो थिए। अंदर घिड़ी वियुसि, वञी उते उफट मारियईं, मुंहिंजे मुस्तफ़ा जो गुस्ताख ई तोखे दुनिया ते रहण जो हक़ न आहे। दुनिया ते जिए उहो, हिन धरती ते रहण जो हक़दार उहो आहे जेको मुस्तफ़ा खे मञण वारो, जेको महबूब जो बेदबा उनखे धरती ते रहण जो हक़ कोई न आहे। इब्ने ख़तल हिकिड़ो काफ़र हो, इब्ने ख़तर ख़तल, मूं त सभिनी खे रज़ी अल्लाह ताला भत में ख़बर आहे, समझो था। इब्ने ख़तल गुस्ताखे रसूल हुयो। जेॾीमहिल मके जो शहर फतह थियो, हबीबन करीमन फरमायो त केरु आहे जेको इब्ने ख़तल खे क़त्ल कंदो? हिकिड़ो असाबी आयो, या रसूल अल्लाह, इब्ने ख़तल काबे जे ग़िलाफ़ में चंपड़ी लिकी, काबे जे ग़िलाफ़ में लिकी बीठो आहे। साईं फरमाए इते वञी उफट मारियोसि। हाँ, वो मुमताज़ कादरी जहिड़ा शेर त निकिरंदा न किथे न किथे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ो शख्स हुयो मक्का मुकरमा जे अंदर, जंहिंजूं औरतूं नचणियूं ॻाइणियूं उन जूं बानियूं हुयूं। पोइ हू शाइर हूंदो, शेर ठाहे उन नचणियुनि खे ॾींदो। उहे नचंदियूं हुयूं हुज़ूर जे शान में। उहे शेर गिला जा गंदी ज़बान वारा शेर पढ़ंदियूं हुयूं। हबीबन करीमन फरमायो त इन जो मौत हलाल आहे, इन जो रत रायगान आहे। केरु आहे जेको इनखे उफट मारींदो? माना ज़बान नबूवत में जा गुस्ताखे रसूल जी सज़ा छा आहे? छा आहे? ॻाल्हायो, उन जी सज़ा छा आहे? मां आख़िरी हदीस ॿुधायां, थोरो गौर सां ॿुधण जी आहे। हदीस सुनन अबू दाऊद जी, सुनन अबू दाऊद स्वासिता जो किताब आहे। उन हदीस जे अंदर हदीस जो रावी हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास सब जो रज़ी अल्लाह ताला, मदीने वारे साईं जो सौट आहे। ऐं हबीबन करीमन उन खे दुआ ॾिनी हुई क़ुरान जे इल्म जी। हज़रत इब्ने अब्बास साईं तो रिवायत फरमाए त मदीने पाक में हिकिड़ो शख्स हुयो जेको ॿिन्ही अखियुनि खां माज़ूर हुयो, अखियुनि खां माज़ूर हो। पर उन जी हिकिड़ी उम्मे वलद बानी हुई, जंहिंमें उनजो औलाद हुयो। बानी में जो औलाद हुयो माना घर वारी सम्झो। हाणे हिते बानी चइबो त तव्हां सम्झंदव कोन, छो त हिन जो वरी बैकग्राउंड रिघो आहे। उनजो सम्झो घर वारी, जंहिंमें उनखे ॿ पुट हुया। उहा उन जी औरत जेका हुई घर में महबूबन जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाईंदी हुई। पोइ तश्तमु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व तक़अ फीहि यनहाहा फला तंतही। पोइ उहो असाबी सगोरो माज़ूर अखियुनि वारो उनखे झलींदो, ईअं न कर, मुंहिंजे महबूब जे शान में न ॻाल्हा, पर मुड़ंदी न हुई। वयज़रुहा फला तंज़जिर। पोइ उनखे केॾी महिल थफा थुफी कंदो, मारींदोसि, छिणकींदोसि, पर वरी बि न मुड़े। माई बि का निभागी चोक चंडरी झलेसि त महबूब जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ न ॻाल्हा, पर मुड़े न। केॾी महिल मारेसि तब न मुड़े। फलम्मा कानत ज़ात लैलतिन जालत तक़अ फिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ी रात थी, उहा माई, उहा औरत मुंहिंजे महबूब जे शान में अणवणंदड़ लफ़्ज़ ॻाल्हाइण लॻी, गुस्ताखी करण लॻी, बेअदबी जा लफ़्ज़ ॻाल्हाइण लॻी। पोइ व तश्तमुहु, महबूबन करीमन जे शान में नाशाइस्ता नाज़ेबा लफ़्ज़ ॻाल्हाइण लॻी। पोइ उन असाबी, उन माज़ूर असाबी छा कयो? फ़अख़ज़ल मिग़वल फ़वदअहु फ़ी बतनिहा वतका अलैहा फ़क़तलहा।
माज़ूर साहबी के गैरत अची वई, खंजर तिखो खणी ठका तो पेट में कढाए तो पेट फाटी पियो। एड़ो पेट फाटुस जो बिस्तरो रतो रत थी वियो, उन्हें जो हंध उन्हें जी चारपाई रतो रत थी वई। उहा औरत फतकंदे फतकंदे बिस्तर ते मरी वई। मुझा दोस्तो जॾहिं महिल सुबुह थियो त असबह ज़ुकिर ज़ालिक लिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हबीबन करीमन जे साम्हूं या ॻाल्हि बयान कई वई, या रसूल अल्लाह अॼु तव्हां जे मदीने में हिकिड़ी औरत क़त्ल थी वई आहे, खून थी वियो आहे, माण्हू मारिजी वियो आहे। हबीबन करीमन हुकुम ॾिनो त सभिनी मदीने वारनि खे गॾु कयो, मूंखे हिसाब ॾियनि मुंहिंजे मदीने में कंहिं मारियो आहे, औरत जो सिर कलम उन जो पेट चाक कंहिं कयो आहे। जेॾी महिल हबीबन जो पैगाम मिलियो, सगीर कबीर मर्द औरतूं मुस्तफा जे सद ते ईअं ईंदा हुआ जे नंढड़ा ॿार रांदियुनि जे लाइ मैदान ते डुकी ईंदा आहिनि। असहाबी गॾु थी विया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, अनशदुल्लाह रजुलन फअल मा फअल ली अलैहि हक़्क़ुन इल्ला काम। तव्हां जे मथां मुंहिंजो हक़ आहे। कंहिं फरमायो तव्हां जे मथां मुंहिंजो हक़ आहे, उन हक़ जो वास्तो अथव, मूंखे ॿुधायो त उहो माण्हू केरु आहे जे मुंहिंजे मदीने में कंहिंखे क़त्ल कयो आहे, औरत जो पेट फाड़ियो आहे, कंहिं इन माई खे मारियो आहे। मुंहिंजो हक़ अथव, मूंखे ॿुधायो कातिल केरु आहे। फकामल आमा यतखत्तन नास वहुव यतज़लज़ल, हिकिड़ो अंधड़ो शख्स उथियो, माण्हुनि जा कुंडा फलांगींदो ओरांगींदो, हीअं ॾकंदो ॾकंदो अचे पियो, लिङण ते लर्ज़ो हुयुसि, ॾकंदो ॾकंदो हबीबन जे हुज़ूर में आयो आहे। बाहूं ॿधी चए थो, या रसूल अल्लाह, मुंहिंजो अबो तो था कुर्बान, मुंहिंजी जीजल मां तो था कुर्बान, इन औरत खे मारण वारो मां आहियां। अना साहिबुहा, मूं इन खे क़त्ल कयो आहे, मां इन जो कातिल आहियां। साईं फरमाइनि था, छो मायूस ॾोह कहिड़ो, अरसो करे कानत तश्तुमुका व तकफीका फअनहा फला तंतही व अज़जुरहा फला तंज़जिर। या रसूल अल्लाह, हुई त मुंहिंजी घर वारी, पर तो नबी दे शान में गुस्ताखी कंदी हुई, झलींदो हुआसि झल न मञंदी हुई, झिणकींदो हो सांस झिणक ते न मुड़ंदी हुई, मारींदो हो सांस न मुड़ंदी हुई। मुंहिंजा महबूब अॼु जेॾी महिल राति जो वेठा हुयासीं, उहा औरत उन जे वात मथां तुंहिंजे ज़ात जे लाइ गंदा लफ़्ज़ निकिता। ओ मुंहिंजा महबूब, तुंहिंजे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाइण लॻी। मुंहिंजा महबूब, मुंहिंजी दिलि रही न सघी, मुंहिंजो ईमान सही न सघियो, जो औरत ज़ात थी करे मुंहिंजे यार दिलदार वफ़ादार मोहम्मद मुस्तफा ताजदार जे शान में गुस्ताखी करे। ओ मुंहिंजा सुहिणा हबीब, हुयुसि त अखियुनि खां माज़ूर, पर मां खंजर तेज़ खयो, औरत जे वेझो वञी उन जे पेट ते रखे ज़ोर ॾिनो मांसि, पेट चीरजी वियो, बिस्तरो रतो रत थी वियो, उन जी खंड रत में लाल थी वई, उन खे मारण वारो माया। मुंहिंजा महबूब, जेका तुंहिंजे शान में भौंके, मां मुंहिंजी दिलि सही न सघी, मूं उन खे मारे छॾियो आहे। इते हिकिड़ी ॻाल्हि क़ाबिल तवज्जो, हाणे मतां कंहिंजे ज़हन में ख़्याल अचे त ज़ाल हुअसि न ठहंदी हुअसि, पोइ मिड़ई बहानो करे खणी मारीसि, ईअं बि थींदो आहे। ज़ाल ठहे नथी, पोइ को बहानो करे मारीसि। असहाबी जा लफ़्ज़ ॿुधो,
चले थो वलिय मिनहा इब्नान मिस्ल लुअलुअतैन या रसूल अल्लाह इने मजा मुखे ब पुट हुया जेके मोतियुनि जहिड़ा सुहिणा आहिनि। ओ मुझा महबूब वकानत बी रफीकतन मूसा तमाम मेहरबान हुई, मुझी ॾाढी खिदमत कंदी हुई, मुझी सेवा कंदी हुई, मानी टुकुर जो घणो ख्याल कंदी हुई, मां माज़ूर हुयुसि, मुझी हर शइ सरंजाम कंदी हुई, मुझे बच्चन जी माउ हुई, मुखे कोन ईज़ायो हुयई, मुखे उन्हें मां तकलीफ न रसी हुई, मुझी त खिदमत कंदी हुई। पर या रसूल अल्लाह जेका मुझे महबूब जे शान में भौंके, मुझे महबूब जे शान में गुत्था लफ्ज़ ॻाल्हाए, मुझी दिल सही न सगी, इने जे करे मूं उनखे खंजर हणी क़त्ल करे छॾियो। बयान इकबाली थी वियो, इकबाले जुर्म कई त मूं मारियो आहे। हाणे सारे मदीने जा सहाबी गॾु आहिनि, ॾिसूं त ज़बाने नबूवत मां अॼु फ़ैसिलो कहिड़ो थो अचे। औरत ज़ात खे मारे विधई, उफट मारी क़त्ल कयई, खून जो इकरारी बि लॻो बीठो आहे। हाणे हुज़ूर इनखे सज़ा कहिड़ी था ॾियनि? मुझे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलशहदु अन्न दमहा हदरुन। ए मदीने वालो तव्हां सभु शाहिद हुजो, इने जो खून रायगाना जेका गुस्ताख़ रसूल आ, खून जो बदलो खून वरतो वेंदो आ, पर गुस्ताख़ रसूल खे मारे छॾियो, कुत्ते जे मौत मरी वियो, उन जो मुआवज़ो नाहे, खून बदलो नाहे, खून बहा नाहे। जेको मुस्तफा जो गुस्ताख़ आ उनखे उफट मारियो वञे त उन जो मुआवज़ो बदलो खून जो बदलो खून या कैद जी सज़ा नाहे। जेको गुस्ताख़ रसूल उन जी सज़ा मौत। गुलाम है, गुलाम है, गुलाम ये रसूल में न हो जो इश्क मुस्तफा। गुस्ताख़ रसूल की एक सजा, गुस्ताख़ रसूल की एक सजा, तो जो साई मोहजो साई। ओ मुजादा एड़े प्यारे प्रिय दे शान में जेको भौंके, जेको नाशाइस्ता लफ्ज़ ॻाल्हाए, जंहिंखे रब पंहिंजो महबूब बणायो, जंहिंखे काइनात जो ताजदार बणायो, जंहिं जहिड़ो न अॻे आयो न पोइ अची सघंदो। रब फरमाए इन्नक बिआयुनिना, मूं रब जूं हर वक़्तु निगाहूं मुस्तफा तुंहिंजे मथां हूंदियूं। जंहिंजे चेहरे खे रब तके, रब फरमाए वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फ़ीहिम। कीअं अज़ाब कयां तुंहिंजे उम्मत जे गुनहगारनि खे, कीअं अज़ाब कयां, कीअं पत्थर वसायानि, कीअं फूलनि बांदरनि वारी शक्ल बदलायानि, कीअं इन्हनि ते कमर जूं हवाऊं खुलायां। व अंत फ़ीहिम, जंहिंमें तूं लजपाल मोहम्मद पाण वेठो ई। हिननि जे बदअमलनि खे ॾिसी चाहींदो हुया त अज़ाब मोकिलियानि, पर जेॾीमहिल तुंहिंजे गुंबद खजरा ते नज़र पवंदी आहे, तुंहिंजे मज़ार अनवर ते मुंहिंजी निगाह पवंदी आहे, त आयल अज़ाब टारे छॾींदो हुयो। अरे जंहिं सुहिणे सजे सदके जियूं पिया, इन्नमा अना कासिमुन वल्लाहु युती, ॾींदो रब आ, वंडींदो मदीने वारो साईं आ।
जे सोने जे सदके टुकर खाई उन महबूब जे शान में गुस्ताखी सही सकती वदा ओ सुन्नी गैरतमंद सुन्नी थी मदीने वाले साईं जो इश्क वारो बणजी वञ मुजादा हिकड़ो डी इश्क रसूल छो तो मलाए दे सजी जिंदगी इश्क रसूल इंशाअल्लाह या शाबस असा जरदारी साहब के मुबारक था ॾियूं को हिकड़ो तो चंगो कम कई 5 सालन में हिकड़ो तो चंगो कम अथऊं ह्याव में बायूं पीपी ॾेई टांडा छॾिया आहिनि पर यार हिकड़ो कम इन्हनि जो जेको हिकड़ो ॾींहुं हुई सही मुंहिंजे मुस्तफा जे नाले जो त मल्हाए मां सम्झां थो त जेकॾहिं ज़रदारी क़यामत जे ॾियारे छुटो त इन इश्क नबी मल्हाइण जे सदके छुटी वेंदी ओ मुंहिंजा प्री प्यारा जेकॾहिं अल्लाह ताला इन हुकूमत खे तौफ़ीक़ ॾिए अहिड़ो को ऐलान करे छॾनि त हर साल हिकिड़ो ॾींहुं इश्क रसूल जो मल्हाए छा था चओ इहे भला जे ॾियारो मल्हाइजे त क़बूल हे मेहर जो नुमाइंदा इजलास असांजे हुकूमत का मुतालबो थो करे त महिरबानी करे जेका इहा करम नवाज़ी कई अथव हिकिड़ो ॾींहुं मल्हायो अथव इहो ऐलान थी वञे त हर साल मल्हाइबो मां सहाफ़ियुनि खे बि गुज़ारिश थो कयां त हुकूमत खे असांजे तरफ़ां इहो पैगाम पहुचायो वञे हेॾो वॾो अज़ीम इज्तिमा जंहिंमें मज़हबी सियासी सभिनी पार्टियुनि जा नुमाइंदा मौजूद आहिनि हर मज़हब मकतब फ़िक्र जा माण्हू वेठा आहिनि ऐं हर सियासी पार्टी सां वाबस्ता माण्हू वेठा आहिनि असां सभई गॾियल हिकिड़ो मुतालबो कयूं था ऐं इहो असांजो पैगाम मीडिया जे ज़रिए मथे ताईं पहुचायो वञे त हर साल हुकूमत ऐलान करे त हिकिड़ो ॾियारो यौम इश्क रसूल ऐं वरी मां अवाम खे बि अपील कंदुसि त इश्क मल्हायो ऐं फसाद न कयो जीअं वञी बैंकूं साड़ियूं जीअं वञी माण्हुनि जे मथां डंडा वसायूं इहो इश्क रसूल नाहे इहा इश्क रसूल खे दाग़ न लायो सच्चा आशिक रसूल बणिजो मुंहिंजे महबूब जे इश्क जा तराना मस्जिदुनि में बाद ही महबूब जे इश्क जा तराना गायो टीवियुनि ते मीडिया ते रेडियो ते प्रिंट मीडिया में इलेक्ट्रॉनिक मीडिया में हर जाइ ते मुस्तफा जे नाले जी धूम मची वञे सुभान अल्लाह अल्लाह ताला जल्ल शान मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए रब करीम शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जो सचो इश्क नसीब फरमाए ऐं हबीबनि जे दर जी ग़ुलामी में शल हयाती जा फसाद पूरा थियनि वमा अलैना इल्ला अल्लाह आमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله ان ساری جماعت راضی थी असांजा गुनाह माफ़ कर असांजो ख़ताऊं दरगुज़र कर पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मेहड़ जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर हिन शहर के अमुन ऐं सुकून वारो शहर बणा या अल्लाह मेहड़ जे शहर जे गली गली ते पंहिंजो रहमतूं नाज़िल फरमा या अल्लाह हिन महफ़िल में जेतिरा बि तुंहिंजा बाना हाज़िर आहिनि उन्हनि सभिनी जे शहरनि गलनि गिटियुनि ते पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर ए मुंहिंजा मौला तूं असांजो थी असांखे पंहिंजो कर असांजा गुनाह माफ़ कर ख़ताऊं दरगुज़र कर या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد